अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हॉट इशू प्रोग्राम में भली कार मैं तव्हांजी मेज़बान सबीन मेमन। नाज़रीन, हॉट इशू प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं सिंध में बदअमनी ख़िलाफ़। वाज़ रहे तो उत्तर सिंध में धाड़ियलनि था केतिरा ई मुग़वी अगवा थियण ऐं पुलिस जी मुसलसल नाकामी रियासत जी ख़ामोशी खां पोइ हिन वक़्तु सिंध जो शऊर सुजाग थी चुको आहे। सिंध जे शऊर, सिंध जी सुजागी ऐं सिंध जी हिम्मत जी जेका जदोजहद आहे उन हिकिड़ी जंग जी शुरूआत करे छॾी आहे। इन हवाले सां तहरीक जो हिकिड़ो आगाज़ थींदे असांखे नज़र अचे थो। देड़ा मोड़ वटि मुग़विन जी बाज़ियाबी लाइ 1, 2, 3 या 4 न जेके बि हिन वक़्तु मुग़वी आहिनि धाड़ियलनि वटि क़ैद आहिनि उन्हनि सभिनीनि जी हिक ई वक़्तु बाज़ियाबी जे लाइ ही कश्मीर कंदकोट वटि देड़ा मोड़ वटि जेको धरणो लॻल आहे, इन धरणे खे 3 ॾींहंनि खां वधीक वक़्त जो गुज़री चुको आहे ऐं इन धरणे में सिंध जी जेका सिंध जो शऊर असांखे नज़र अचे थो। सियासी, समाजी ऐं क़ौम परस्त अॻवान मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इन धरणे में शिरकत कंदा रहनि था। धरणे हणण वारनि जो हिकिड़ो ई मुतालबो आहे त सिंध में जेका बदअमनी जी लहर आहे, हिकिड़ो जेको धाड़ियल कल्चर आहे, धाड़ियलनि जी जेका दहशतगर्दी आहे, उनखे ॿुंजो ॾियण जे हवाले सां रियासत पंहिंजो भरपूर किरदारु अदा करे ऐं मुग़विन जी बाज़ियाबीअ ताईं का बि कंहिं बि क़िस्म जी डील न थींदी ऐं सभिनी मुग़विन खे बाज़ियाब करायो वञे। वाज़ रहे त सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां केतिरा ई माण्हू अगवा थींदा रहनि था। भूंग एवज़ उन्हनि जी आज़ादी बि थिए थी। धाड़ियलनि पारां उन्हनि ते सख़्तु तशदुद जूं जेके आहिनि वीडियो उहे पिणु वारसनि ॾांहुं मोकिलियूं वञनि थियूं, जेके वायरल थियनि थियूं, जिन ते बदतरीन क़िस्म जो तशदुद थियल नज़र अचे थो। इन हवाले सां पुलिस पारां केतिरा ई ऑपरेशन करण जे बावजूदु पुलिस जा केतिरा ई जवान DSP लेवल ताईं शहादत थियण जे बावजूदु हिन वक़्तु ताईं धाड़ियलनि जो मुकमल ख़ात्मो न अची सघियो आहे। तोड़े जो निगरान घरू वज़ीर पारां सिंध में वॾे ऑपरेशन जो ऐलान कयो वियो आहे। मुख़्तलिफ़ धुरियुनि पारां हिकिड़ो प्रेशर पिणु विधो थो वञे त इन धरणे खे ख़तमु कयो वञे, पर कश्मीर खां जेका तहरीक जी जेका शुरूआति थी आहे उहा कराची ताईं पहुची चुकी आहे, सॼी सिंध ताईं पहुची आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में इन हवाले सां धरणा पिणु पंहिंजे पंहिंजे तौर ते हया विया, जंहिंमें इहो मुतालबो कयो वियो त सिंध में जेका धाड़ियलनि जी दहशतगर्दी आहे उहा ख़तमु कई वञे, जंहिंमें वाज़े तौर ते हिंदू कम्यूनिटी खे ड्रिॼारियो वञे थो, धमकायो वञे थो। उन्हनि पारां इहो मुतालबो रखियो वियो आहे त इन कल्चर खे हाणे ख़तमु करण जी ज़रूरत आहे। इन हवाले सां अॼोके प्रोग्राम खे असां तरतीब ॾिनो आहे। इन हवाले सां असांखे सिंध TV न्यूज़ जे रिपोर्टर किरपाल केसवाणी कश्मीर मां जॉइन कयो आहे। किरपाल, छा सूरत हाल आहे? धरणे खे केतिरो वक़्तु गुज़री चुको आहे? इहो धरणो किथे लॻल आहे ऐं धरणो हणंदड़नि जो मुतालबो छा आहे? सभिनि जेको आहे कश्मीर ज़िले अंदरि जेका अमन अमान जी ख़राब थियल सूरत हाल आहे या जेका आहे त माण्हू अगवा थियल आहिनि, जीअं कश्मीर आहे, गुड्डू आहे, बडाणी आहे या कंदकोट आहे या जेके हिकिड़ी ॿी न्याणी आहे जेका मुंहिंजे ख़्याल में ख़ैरपुर मां अगवा थियल आहे, उनखे 2 साल थियनि लॻभॻि, प्रिया कुमारी। ऐं जेको कश्मीर मां अगवा थियल नौजवान सागर कुमार, गुड्डू मां डॉक्टर मुनीर अहमद नायक, जेको गुड्डू जेको आहे हॉस्पिटल जो MS आहे। उन खां अलावा जेको आहे बडाणी में अगवा थियल मुखी जेको आहे जगदीश कुमार, हिकु मासूम नीगर जयदीप, ऐं हिकिड़ी जेको ख़ुशा बिरादरी औरत आहे जंहिंखे केतिरा ई महीना थी विया आहिनि, उनमें जेको आहे 12 खां मथे माण्हू जेके आहिनि अगवा थियल आहिनि। उन अगवा खां लाइ मुसलसल जॾहिं हीअ निगरान जेका हुकूमत आहे हिन महिल सिंध में, हिन खां पहिरीं जॾहिं पीपल पार्टी हुकूमत हुई, हिते काफ़ी अरसे खां माहौल ख़राबु थियल आहे। वरी त उन दौरान जेको आहे मुख़्तलिफ़ माण्हू अगवा थियनि पिया त माण्हू जेको आहे प्रेस क्लबनि ते रैली पढ़ी एहतिजाज कनि पिया ऐं एहतिजाज करे हलिया पिया वञनि, पर जेकॾहिं बाद में जेको धाड़ियलनि पारां जेको आहे मासूम ॿारनि खे जेको आहे उन जा हथ पेर ॿधी जेको आहे जंजीरनि सां, या जेके पोड़ा आहिनि, बुज़ुर्ग आहिनि या नौजवान आहिनि, उन ते जेको आहे तशदुद करे जेको आहे उन ते जेको आहे वीडियो जेको आहे वायरल कयो वई। त उन खां पोइ जेको आहे कश्मीर जे जेको आहे नौजवान आहिनि उन जेको आहे इहो पारां जेको हिंदू पंचायतूं आहिनि उन्हनि पारां हिकिड़ो गॾियल तौर ते फ़ैसिलो कयो त हाणे जेको आहे पाणी जेको आहे सिर खां चढ़ी वियो आहे, हाणे जेको एहतिजाज जो दाइरो वधाइणो पवंदो। जेको आहे तंहिं बाद जेको आहे हुननि हिकिड़ो फ़ैसिलो कयो त हिकिड़े एहतिजाज जी सूरत में कश्मीर में सिंध ऐं पंजाब जो जेको आहे जेको बॉर्डर आहे देरा मोड़ वारो जेको दंग आहे, उते जेको आहे धरणो हुयो। ऐं अॼु उन धरणे खे टियों ॾींहुं आहे, जंहिंमें जेको आहे हर तबिके जो माण्हू, ईअं न त सिर्फ़ु उन हिंदू नौजवान आहिनि, बल्कि कश्मीर जो हर तबिके जो माण्हू, हर ज़ात जो माण्हू, हर क़िस्म जो माण्हू, उहो मज़दूर आहे, बोरियत आहे, उहो नौजवान आहे, पको पोड़ो आहे, मासूम ॿार आहे, जंहिं बि तबिके सां तालुक़ु आहे उहो उन में शामिल आहे। हज़ारनि जी तादाद में जेको आहे उहो धरणो जेको आहे अॼु 3 ॾींहंनि खां जारी आहे, जबकि शटरबंद जेको हड़ताल आहे अॼु उनखे चोथों ॾींहुं आहे। त करमपुर खां वठी कश्मीर ताईं जेको आहे अॼु उनखे शटरबंद हड़ताल आहे, उनखे अॼु 4 ॾींहं थी विया आहिनि, जॾहिं हिन धरणे खे जेको आहे 3 ॾींहं थी विया आहिनि जेको धरणो जारी आहे। ऐं कश्मीर ज़िले जे समूरनि जेको आहे शहरनि में जेको आहे ठीकु आहे किरपाल, इहो ॿुधायो त SSP अमजद शेख पिणु
धरणे हणंदड़नि सां ॻाल्हियूं कयूं ऐं उन्हनि खे चयो त मुग़वी बाज़ियाब थी वेंदा, धरणो ख़तमु कयो, इनकार कयो वियो। इहो ॿुधायो त छा के मुग़वी बाज़ियाब थिया आहिनि, इन तरह जा इतला आहिनि त को 2 या 3 या 4 जेके आहिनि से मुग़वी आज़ाद थिया आहिनि? छा आहे सभिनि त गुज़िरियल राति जेको आहे SSP अमजद शेख जेको आहे उन कुझु माण्हू पंचायत कुझु अॻवाननि जे जेको मार्फत इहो जेको ऐलान करायो ऐं ख़ुदि मीडिया जे कुझु एवज़िन खे जेको आहे ॿुधायो त जेको आहे असां 4 मुग़वी जेके आहिनि जेके बाज़ियाब कराया आहिनि ऐं कुझु ई देरि में जेके आहे उहे 4 मुग़वी असां धरणे में जेको आहे वठी ईंदासीं। तव्हां जेको आहे हीउ धरणो जेको आहे ख़तमु कयो ऐं सुबुह वरी सवेर जेको आहे उन जेको आहे मुग़वियुनि जे वारसनि खे बि जेके घुराए करे थाणे ते विहारियो, पर सुबुह सवेर जेको आहे 5 वॻे हुन सभिनि खे जवाबु न ॾिना। अञा ताईं जेके अव्हांजा जेके मग़वी आहिनि उहे जेका बाज़ियाब न थी सघिया आहिनि। हाणे उहा ॻाल्हि हुनजी जेका आहे त उहा ग़लति जेका साबित जेके जंहिंजी हुन पाण जेको आहे चयो त पहिरीं चई त जेके बाज़ियाब थिया आहिनि वरी बाद में चऊं त जेको आहे बाज़ियाब न आहिनि थिया। ऐं उन बाद जेको आहे अॼु जॾहिं कश्मीर जेको आहे जेको सिंध ऐं पंजाब दंग दिराम वटि जेको धरणो लॻल आहे, जॾहिं हुते अॻूणो जेको वफ़ाक़ी वज़ीर आहे एहसान रहमान मज़ारी ऐं पंजाब असेंबली जो अॻूणो डिप्टी स्पीकर मीर दोस्त मोहम्मद ख़ान मज़ारी इहे बि जॾहिं पंहिंजे काफ़िला वठी हुते पहुता त उन्हनि जो ॿुधणु शर्त जेको SSP कश्मीर अमजद शेख बि हुते पहुतो उनजो जेको धरणे में वेठल माण्हुनि सां ऐं जेको आहे MNA सां ऐं अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर ऐं अॻूणे डिप्टी स्पीकर जेको उन्हनि सां जेके ॻाल्हियूं बि थियूं, पर जेका धरणे में जेके मौजूदु माण्हू हुआ जेके SSP उन्हनि खे चयो त मूंखे 6 तव्हां धरणो ख़तमु कयो, मूंखे 6 कलाकनि जी मोहलत ॾियो, मां तव्हांजा मग़वी बाज़ियाब कंदुसि। पर जेके नौजवान जेके धरणे में जेके हज़ारनि जी तादाद में माण्हू वेठल आहिनि उन्हनि जेको आहे पुछो जवाबु ॾिनो। SSP खे चयो त जेसिताईं माण्हू बाज़ियाब न थींदा कश्मीर ज़िले जी जेको अमन अमानी सूरत हाल आहे उहा बहितर न थींदी, तेसिताईं ताईं हीउ धरणो असांजो जारी रहंदो। छाकाणि त आङुरियुनि ते ॻणण जेतिरा सभिनी जेको आहे ॾोहारी ऐं धाड़ियल आहिनि, फुल आङुरियुनि ते ॻणण जेतिरा धाड़ियल आहिनि, उहो सॼे जेको आहे ज़िले खे हिन महिल जर्गमाल बणाए वेठा आहिनि। किथे बि जेको आहे पुलिस जी हिट जेको आहे नज़र नथी अचे। ठीकु, किरपाल इहो ॿुधायो त पीपल्स पार्टी जा अॻूणा चूंडियल के नुमाइंदा MPAs MNAs को इन्हनि सां यकजहती जे लाइ ॿधी जे इज़हार लाइ पहुतो आहे? जी बिल्कुलु जेको आहे सभु हाणे त जेको सभु जेको हिमायत कनि पिया। जीअं मीर शबीर अली बिजराणी अॻूणो सूबाई वज़ीर असांजो कल्ह जेको राति तव्हां ॾिठो त हू जेको आहे मुर्तज़ा वाहब जेको असांजो कराची जो मेयर आहे या सिंध जे होम मिनिस्टर सां गॾु जेको आहे कराची में जेको धरणो लॻल 3 तला वारो उते पहुतो ऐं असांजे जेको कश्मीर में जेका तहरीक हले माना जेको कश्मीर वासियुनि जो जेको हीउ हले पियो जेको एहतिजाज उनजी बि जेको हिमायत कई आहे। पर अॼु तव्हांखे मूं हाणे अर्ज़ु कयो त पंहिंजे नागरिकनि खे बि ॿुधायो जेको पीपल पार्टी जो जेको आहे अॻूणो MNA या अॻूणो जेको वफ़ाक़ी वज़ीर आहे सरदार एहसान रहमान मज़ारी उहो अॼु जेको आहे सॼो ॾींहुं जेको आहे हिते मौजूदु रहियो। पर जेको असांजो हितां जो अॻूणो जेको ACP MP हाजी अब्दुल खोसो हुयो उहो पाण त कोन पहुतो आहे, पर उनजो जेको फर्ज़ंद आहे अब्दुल सतार जेको आहे खोसो उहो जेको आहे धरणे में कल्ह खां जेको आहे उहो मौजूदु आहे, उहो वेठो आहे। बाक़ी ॿियो कोई को अॻवान अच्छा किरपाल प्रेशर ॾिसो था, प्रेशर पियो आहे सिंध जे शऊर सिंध जी सुजागी पारां धाड़ेलनि खे ख़तमु करण जे हवाले सां मुग़वियुनि जी बाज़ियाबी जे हवाले सां इदारनि ते कानून लागू कंदड़ इदारनि ते को प्रेशर पवंदे ॾिसो पिया? न मूंखे मां ख़ासि करे जेको मां चवंदुसि जेको पुलिस आहे जेको पुलिस जो असुल हीउ कमु आहे जेको आहे न मग़वियुनि खे बाज़ियाब कराइणु पुलिस जो मूंखे हिन महिल ताईं माना अहिड़ो पुलिस ते प्रेशर बज़ाहिर नज़र कोन पियो अचे। जेकॾहिं पुलिस ते इहो धरणे जो जेकॾहिं एॾो वॾो प्रेशर हुजे हा ॾिसो न त कश्मीर कराची ते जेकॾहिं धरना लॻल आहिनि ऐं पुलिस ते जेकॾहिं प्रेशर हुजे हा त हीउ माण्हू बाज़ियाब थी अचनि हा। ऐं कल्ह जेको SSP कश्मीर अमजद शेख जेको आहे उन पाण बि चयो त जेको आहे मुग़वी बाज़ियाब कराइनि, पर बाद में उहो पंहिंजे हुन ॻाल्हि खां फ्री अञा ते जेके मुग़वी बाज़ियाब न थिया आहिनि। इन महिल लॻे थो त हू कोशिशूं कनि पिया, उते प्रेशर पियो आहे, पर इन हद ते प्रेशर मूंखे नज़र कोन पियो अचे त जीअं हू जल्दी में जेको आहे मग़वियुनि खे बाज़ियाब कराए वठंदा। छाकाणि त तव्हां ॾिसो त डेली हिननि जी का न का प्रेस कॉन्फ्रेंस अचे थी पुलिस गिरोह की या पुलिस जे तर्जुमान जी। अॼु असां वियासीं फलाणे हंधि फलाणा मोहम्मदानी फलाणा हीउ जेको असां बाज़ियाब करायासीं। जेकॾहिं बाबा जेके हू तव्हां बाज़ियाब करायो त घोटकी वासी को फलाणो वासी को कंहिं वासी त हीउ बाक़ी कश्मीर वासी छो नथा बाज़ियाब कयो जंहिंखे 4-4 महीना थी विया आहिनि। माना ही इन्हनि खे बाज़ियाब करण में बग़ैर मूंखे संजीदा कोन। ठीकु किरपाल वॾी महिरबानी तव्हां पंहिंजो मौक़िफ़ ॾिनो। नाज़िन किरपाल केसवाणी सां गॾु हुनजो चवणु हो त बज़ाहिर प्रेशर नज़र बि अचे थो, पर पुलिस जी इहा वॾी नाकामी नज़र अचे थी जो हेॾे वॾे धरणे ऐं जैम जे बावजूदि हिन वक़्त ताईं हिकिड़ो बि मुग़वी बाज़ियाब न थी सघियो आहे। धाड़ेलनि ख़िलाफ़ अहिड़ो को भरपूर जोगो क़दम न खंयो वियो आहे त जीअं मुग़वी बाज़ियाब थी सघनि। प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं। इन ई हवाले सां ॻाल्हाइण जे लाइ असांखे हिंदू नौजवान इतिहाद जो अॻवान नंद कुमार जॉइन कयो आहे। नंद कुमार साहब भली कार तव्हां असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। जी नंद साहब मुंहिंजो आवाज़ अचे पियो तव्हां ताईं?
जी जी बिल्कुल आवाज़ अचे जी थो नन तव्हांखे। साहब छा चवंदो अॼु जेको धरणो लॻल आहे जंहिंखे 3 ॾींहं गुज़री चुका आहिनि ऐं 4 ॾींहं हिन शटर बंदि हड़ताल खे थी चुका आहिनि, अञा ताईं पुलिस हिकिड़ो बि मुग़वी बाज़ियाब न कराए सघी आहे। जी बिल्कुल, बस पुलिस दावा करे थी पई त मूं वटि बस मुग़वी आहिनि, पर असांखे हिन टाइम ते मुग़वी बाज़ियाब थी न मिलिया आहिनि। त पुलिस जा रोज़ आसरा दिलासा मिलंदा रहनि था। मुग़विन खे हिकिड़े मुग़वी खे तक़रीबन 65 खां 70 ॾींहं थी चुका आहिनि, ॿिए खे 25 ॾींहं थी चुका आहिनि। मुख़्तलिफ़ मुग़विन खे तक़रीबन 3 महीननि जो ड्यूरेशन जो टाइम थी चुको आहे, पर असांखे हिकु मुग़वी बि हिन टाइम ते बाज़ियाब थी न मिलियो आहे। नन साहब छा सबब ॾिसो था बाज़ियाबी न थी सघी आहे? लॻभॻि जेको टाइम पीरियड आहे वक़फ़े वक़फ़े सां उहो 3 महीननि जो आहे, हिक ॿिए पुठियां जेके अगवा थींदा रहिया आहिनि। कहिड़ा तव्हां फ्लॉस ॾिसो था, कहिड़ियूं रुकावटूं तव्हां ॾिसो था जो हिन वक़्त ताईं हिकिड़ो बि मुग़वी एॾे प्रेशर जे बावजूद पुलिस बाज़ियाब न कराए सघी आहे, या मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ऑपरेशन पिणु थींदा रहिया? ॾिसो ही त मुंहिंजे ख्याल में पुलिस जो पंहिंजो फेल्योर आहे, जेकॾहिं हू न कराए सघी आहे त हिन में मुंहिंजे ख्याल में कोई हिते ज़ाती सियासी जेको पे वर्क थी सघे थो, पर हिन में मेन जेको काज़ आहे पुलिस जो पंहिंजो फेल्योर आहे। इदारो पाण कमु करण ते अचे त मुग़वी बाज़ियाब थियण में देरि कोन लॻंदी। ठीकु नंद कुमार, हिन वक़्तु तव्हांजा कहिड़ियूं ॻाल्हियूं ॿोलियूं थियूं आहिनि? ज़ाहिर मुख़्तलिफ़ सियासी समाजी या कॉम्परस अॻवान बि ॿधीअ जे इज़हार तौरु ईंदा रहनि था, काफ़ी उते वेठल बि आहिनि, या जेके पुलिस पारां कहिड़ियूं ॻाल्हियूं थियनि थियूं, कहिड़ी ख़ातिरी कराई थी वञे? तव्हांखे छा चयो पियो वञे? पुलिस पारां इहा ई ख़ातिरी कराई थी वञे असांखे 24 घंटनि जो टाइम ॾियो, कॾहिं 48 घंटनि जो टाइम ॾियो, त रोड ब्लॉक जेको तव्हां कई वेठा आहियो, ट्रैफिक खे बहाल कयो, असीं तव्हांखे मुग़वी राति जो ॾींदासीं या सुबुह ताईं ॾींदासीं। त इहा आसरा मिलनि पिया, दिलासा मिलनि पिया। कॉम्परस पार्टियूं असां सां बिल्कुलु गॾु आहिनि, सॾ में सॾु ॾियनि थियूं, हर जॻह ते असां सां मौजूदु रहनि थियूं, उन्हनि जी असीं महिरबानी कयूं था। ठीकु, हिन वक़्तु नंद कुमार ही जेका शुरूआति थी आहे जदोजहद जी, हिकिड़ी वॾी तहरीक में तब्दील थी चुकी आहे, कश्मीर खां जंहिंजो असरु कराची ताईं बि पहुतो, ऐं तव्हां ॾिठो त कराची में बि पिणु इन तरह जो साथ ॾियण जे लाइ धरणो हयो वियो, एहतजाज कयो वियो। हिकमत अमली छा हूंदी? ज़ाहिर 3 ॾींहं गुज़री चुका आहिनि, को रिस्पॉन्स नथो, को नतीजो न निकिरी सघियो आहे हिन वक़्त ताईं, रुगो दम ऐं दिलासनि ख़ातिरनि खां सवाइ। हिकमत अमली छा आहे? बस हिकमत अमली इहा ई आहे त जेसि ताईं असांखे मुग़वी बाज़ियाब नथी मिलंदा ऐं मुल्क हिते असांजे ज़िले जो असांजे सिंध लेवल ते अमन अमन बहाल न थींदो त हीउ धरणो हीउ एहतजाज कंटिन्यू रहंदो। असीं पंहिंजो प्रोटेस्ट हर फोरम ते कंदासीं, हर जॻह ते कंदासीं, अच्छा कंटिन्यू रखंदासीं। जी नंद कुमार, छा सभिनी मुग़विन जी बाज़ियाबी जो शर्त रखियो वियो आहे त जेके बि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते अगवा थियल आहिनि उन्हनि सभिनी खे हिक ई वक़्तु बाज़ियाब कराए वञे? जी जी बिल्कुलु, असांजो इहो ई हुननि सां मौक़िफ़ रखियो वियो एजेंडा इहो ई आहे त असांजा मुग़वी जेके बि आहिनि असांखे बाज़ियाब कराए ॾिना वञे, पोइ असीं धरणो हीउ प्रोटेस्ट ख़तमु कंदासीं। ठीकु नंद कुमार, आख़िरी सवाल तव्हां खां, तव्हां सम्झो था त हिते वॾेर को जागीरदाराणो या सरदारी जेको सिस्टम आहे, जेको सपोर्टिव तमामु घणो रहियो आहे, तव्हांखे बि ख़बर आहे जीअं, इहो बि मुख्य सबबु आहे जंहिंजे करे हिते बदमनी चोट चढ़ियल आहे? जी कुझु ॾिसो, सभु त सरदार ईअं कोन आहिनि, जी कुझु माण्हू बिल्कुलु जेके जागीरदार निज़ाम हलाइनि था उहे मुलविस हूंदा, बिल्कुलु उहो पुलिस हुननि जी निशानदेही करे सघे थी। बाक़ी असीं इहे शयूं ॿुधूं था त इहे सरदार जागीरदार बिल्कुलु इन शइ में रिलेटेड आहिनि। महिरबानी। नंद कुमार, हिंदू नौजवान इतिहाद जो अॻवान असां सां गॾु हो। हुनजो चवणु हो त पुलिस हिन वक़्त ताईं को बूटो न ॿारे सघी आहे। हेॾो वॾो धरणो जेके ख़तमु करण लाइ उन्हनि जे मथां प्रेशर त विधो थो वञे त रोड खोले छॾियो, बाक़ी तव्हां भले वेही करे धरणो हणो, पंहिंजो एहतजाज जारी रखो। उन्हनि जो चवणु आहे त तेसि ताईं रोड न खोलींदा जेसि ताईं सभई मुग़वी बाज़ियाब न थींदा। किथे 24 कलाक, किथे 48 कलाकनि जो उन्हनि खे आसरो ॾिनो थो वञे, ख़ातिरी कराई थी वञे, पर इन जो नतीजो हिन वक़्त ताईं ॿुड़ी रहियो आहे। प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं। वक़्तु थियो आहे मुख़्तसिर वक़फ़े जो, वठूं था वक़फ़ो। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। हिन वक़्तु इन ई सॼे मामले ते ॻाल्हाइण जे लाइ असांखे SUP जे मरकज़ी सदर ज़ैन शाह साहब जॉइन कयो आहे। शाह साहब भलीकार, तव्हां असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। शाह साहब छा चवंदो सिंध में बदमनी अॼु जी ॻाल्हि न आहे, केतिरनि सालनि खां
बदमनी रही आहे ऐं हाणे बदमनी चोट चढ़ंदे असांखे नज़र अचे थी। ॾींहुं ॾिठे जो माण्हू अगवा थियनि था। उत्तर सिंध समूरो धाड़ेलनि जे हेठां यरगमाल बणियल आहे। कश्मोर कंदकोट ॾींहुं ॾिठे जो माण्हुनि खे अगवा कयो वञे थो, ॿारनि खे अगवा कयो वञे थो, बदतरीन तशद्दुद जूं वीडियोज़ वायरल कयूं वञनि थियूं, वारसनि खे धमकायो वञे थो। पुलिस असांखे हिते नाकाम नज़र अचे थी, रियासत ख़ामोश नज़र अचे थी। छा धाड़ेलनि जे अॻियां रियासत एतिरी बेवस बणिजी वई आहे? ईअं ई आहे सूरत-हाल, पर इहो इन करे आहे इहो सभु जो माज़ी में 15 सालनि में जंहिं नमूने सां पुलिस खे इस्तेमालु कयो वियो आहे ऐं वॾेरनि खे चङनि मुड़ुसनि खे जीअं सॻो कयो वियो आहे, जिन धाड़ेलनि जी सरपरस्ती कई आहे, उनजो नतीजो ईअं ई निकिरणो हो। टियों, मुल्क जी जेका बदहाली थी आहे, जंहिंमें करप्ट पॉलिटिशियंस ऐं ब्यूरोक्रेट्स जे ज़रिए हुकुमरानी कई वई आहे, उनजे नतीजतन इहो ई थियो आहे त अमन अमान जो मामिलो आउट ऑफ कंट्रोल थियो आहे। उन करे लाज़िम आहे त जे इन सूरत-हाल मां निकिरणो आहे त असांखे को सीरियस ऑपरेशन करणो पवंदो ऐं इहो हिकिड़ो गॾियल मुल्क जो ऑपरेशन आहे जेको सिंध में थियणु घुरिजे। उहो करप्ट पॉलिटिशियन खां वठी जेके हिननि जा सरपरस्त आहिनि, चङा मुड़ुस सरदार, उन्हनि ते ऐं उन इलाइक़नि में जिते ही ठाहिया वेठा आहिनि पंहिंजा अॾा, उन्हनि ते ऑपरेशन करणो पवंदो। न त ही तव्हांखे हींअर त यकीनी तौर ते ख़राब सूरत-हाल आहे। मुखी जगदेश खां वठी डॉक्टर मुनीर नाइच, जयदीप, सागर कुमार ऐं ॿिया केतिरा असांजा 40 खां मथे माण्हू खॼिया पिया आहिनि। इन खां मामिलो वधीक ख़राबु थींदो। सॼी सिंध मां हींअर अमन अमान क्राइम त रेट त तमामु घणो आहे, पर उहो गाॾियुनि फुरण ऐं मोटरसाइकिलुनि फुरण पिया। पर अगवा जो जेको हींअर शिकारपुर ऐं चोरनि थो तव्हांखे नज़र अचे, इहो सॼो ऐं घोटीअ थो अचे, इहो वधंदो ऐं इहो असांजो तो लाड़काणो, दादू ऐं नौशहरो ऐं अञा हेठि ताईं वधंदो, जंहिंजा नतीजा यकीनी तौर ते सिंध में अञा वधीक ख़ौफ़ जी फज़ा वधंदी। शाह साहब, 3 ॾींहं गुज़री चुका आहिनि, स्टेट जी असांखे तब्दील थींदे नज़र नथी अचे। सहूलियतकारनि ताईं बि पुलिस अञा न पहुची सघी आहे, या उन्हनि बासरनि खे बि सोढ़ो न करे सघी आहे जेके सपोर्ट कनि था, जेके पनाह ॾियनि था। त पोइ को प्लान असांखे नथो नज़र अचे। शायदि इहो ई तसवुरु कयो पियो वञे त आम धरणनि जीअं ही बि धरणो 2-3 ॾींहं खां पोइ ख़तमु थी वेंदो। जेकर ईअं थिए थो त पोइ त इहो कल्चर त कॾहिं बि ख़तमु न थी सघंदो। तव्हां दुरुस्त था चओ, पर ॻाल्हि इहा आहे त अञा ताईं साॻी DIGs, SSPs ऐं DSPs, SHOs खां वठी ASI ताईं नेटवर्क जेको पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे हुकुमराननि ठाहियो ऐं उन्हनि जा जेके माण्हू वेठा आहिनि, उन्हनि जी सरपरस्ती तहत ते उहो साॻियो क्रिमिनल लॻो हावी आहे ऐं पुलिस उहा आहे। असांखे मथे खां वठी AIG खां वठी DIGs खां वठी हेठि SHOs ताईं ज़िला सतह ते रीशफल करणा पवंदा ऐं असांखे लॉ एनफोर्सिंग एजेंसीज़ जी मदद वठी को असांखे सीरियस ऑपरेशन करणो पवंदो। उन में यकीनी तौर ते फ़ौज खे बि अचिणो पवंदो जेका पुलिस जी मददगार थिए। ऐं ॿियो त जेका मौजूदा पुलिस आहे उहा पहिरीं मटाइणी पवंदी, उहा जेका चेंज कबी ऐं लॉ एनफोर्सिंग एजेंसीज़ जी मदद थींदी, उन खां पोइ का सूरत-हाल में का तब्दीली अचे, सो बि महीना लॻंदा उनखे दुरुस्त करण में। बाक़ी हिन सूरत-हाल में जॾहिं साॻा पाथारीदार, साॻा सरदार, साॻा पुलिस वारा हूंदा, यकीनी तौर ते त छा थोरे वक़्त में इन खां ॿीहर ॿिया बि अगवा थींदा। उन करे आउं सम्झां पियो त हींअर वफ़ाक़ी गवर्नमेंट खे इहो नोटिस वठणो पवंदो, असांजे सदर खे, वज़ीर आज़म खे ऐं असांजे इंटीरियर मिनिस्टर जेको मर्कज़ जो आहे उनखे बि असांखे सीरियस वठणु घुरिजे। न त सिंध जी सूरत-हाल छासीं, सिंध पाकिस्तान जो हिसो न आहियूं छा जो जेकॾहिं हिते जो लॉ एंड ऑर्डर सूरत-हाल आहे त उन ते 2 SSP जे हवाले करे छॾियो अथनि, थाणेदारनि जे हवाले
जी शाह साहब इहो ॿुधायो त पुलिस केतिरनि वक़्तनि केतिरा ई भेरा ऑपरेशन करे चुकी आहे जंहिंमें पुलिस जो घणो असां नुक़सान थींदे पिणु ॾिठोसीं रुगो पुलिस ई ऑपरेशन कंदी रही आहे गुज़िरियल 15 सालनि में पीपल्स पार्टी जी हुकूमत हुई हाणे कुझु वक़्तु 16 महीना पहिरीं हिकिड़ी गॾियल इत्तेहाद जी हुकूमत हुई छो वफ़ाक़ खां मदद न वरिती वई या रेंजर्स या फ़ौज जी मदद छो न वरिती वई जेकॾहिं वाक़ई धाड़ियल कल्चर खे धाड़ियल राज खे ख़तमु करण जी नियत हुई त माज़ीअ में पुलिस ते आसरो करे वेही रहिया जॾहिं त इन सॼे मामले जी सरपरस्ती कंदड़नि ते को बि एक्शन कोन हो ऐं पुलिस अमलनि जीअं अॼु तालीम जो सेक्रेटरी तो चवे त बेवस हुउसि अमलनि पुलिस जे SHOs खां बि हेठि सतह ताईं असांजे थाणे ते मुंशीअ सतह ताईं वक़्त जे मक़ामी MPA या पीपल पार्टी जे उहिदेदारनि जे मार्फत मुक़ररु करणु ऐं उन्हनि खां मंथलियूं वठण ताईं जॾहिं रुझान हूंदो त पुलिस जो ऑपरेशन जेको बि थींदो सो नाकामी वेंदो ऐं उन में पुलिस जा काफ़ी असांजे सिपाही शहीद बि थिया असीं था इहो चऊं त पुलिस में सियासी जेको आहे मुदाख़लत वारो हिसो जेको पोयनि 5 सालनि में बि जारी रहियो उनखे रीशफल करणो पवंदो मौजूदा जेके सरपरस्त आहिनि उन्हनि खे कानून जे हेठि गिरफ़्तार करणो पवंदो 3 असांखे लॉ एनफोर्सिंग एजेंसीज़ जी मुसलसल घटि में घटि 6 महीना मदद वठणी पवंदी ऐं उन्हनि जी हिते नेटवर्किंग ठाहे ऐं उहे जेके हसास इलाइक़ा आहिनि उन्हनि में ख़तमु करणो पवंदो उन में ऑपरेशन करणो पवंदो उन खां पोइ का उमेद जुड़ी सघे थी बाक़ी सिर्फ़ु पुलिस ते छॾींदा ऐं सम्झां पियो त नाकाम वेंदी भले खणी पासे वारे शाह साहब इहो ॿुधायो त 3 ॾींहंनि खां ई धरणो जारी आहे पुलिस पारां इहो चयो थो वञे त पहिरीं त चयो वियो त कुझु मुग़वी बाज़ियाब थिया आहिनि पर धरणो हणंदड़नि जो मुतालबो आहे त सभिनी मुग़विन खे न रुगो बाज़ियाब करायो वञे पर अमन अमान खे बि यकीनी बणायो वञे त तव्हां छा था सम्झो त हिकमत अमली छा थियणु घुरिजे ज़ाहिर 3 ॾींहं मुसलसल इहो धरणो 3 ॾींहं आहे जारी आहे पर अञा ताईं पुलिस कुझु न करे सघी आहे इन जो नतीजो तव्हां कहिड़ो निकिरंदे ॾिसो पिया ॾिसो आऊं अञा रस्ते में आहियां ऐं सखर टुपिया आहियूं इनशाला कलाक ॾेढ में उन धरणे जाइ ते वेंदासूं मक़ामी सूरतहाल मालूम कंदासूं ऐं उन खां पोइ पंहिंजा कमेंट्स ॾींदासूं पर ही जेको 3 ॾींहंनि खां कुझु न थियो आहे आउं सम्झां पियो त जेकॾहिं वक़्त जा हुकुमरान नोटिस नथा वठनि त यकीनी तौर ते हीअ तहरीक सॼी सिंध में उथंदी असीं जेके बि सियासी तंज़ीमूं जिन जो सॼी सिंध में नेटवर्क आहे उन्हनि सॼी सिंध ताईं एहतजाजनि खे खणी ईंदासूं ऐं माण्हू एतिरा बेज़ार आहिनि ऐं सम्झां पियो त पोइ शायदि असांजे कंट्रोल मां निकिरी वञनि ऐं माण्हू हाईवेज़ बंदि करणु शुरू करे ॾियनि रोड बंदि करे ॾियणु शुरू थियनि उन करे यकीनी तौर ते जेकॾहिं पुलिस ऐं रियासत जेकॾहिं हिनखे संजीदा न वरितो त सॼी सिंध में इहा बाहि ॿरंदी ऐं उहा तहरीक उथंदी जेका शायदि महांगाई जे ख़िलाफ़ न थी आहे जेका बदअमनी जे ख़िलाफ़ हितां थी उभरंदी सो उन करे तव्हां ॾिसजो वधीक असीं राति जी सूरत हाल ॾिसूं पिया उमीद त मक़ामी पुलिस या SSP DIG को मग़विन खे बाज़ियाब कराईंदा पर जे न बाज़ियाब करायूं त इनशाला सॼी सिंध में सुभाणे या परीहं खां इहा तहरीक निकिरंदी ऐं एहतजाज जो दायरो सॼी सिंध में थींदो पोइ उहो मुज़ाहिरनि जी शिकिल में हुजे या हड़तालुनि जी शिकिल में हुजे पर यकीनी तौर ते जॾहिं माण्हू महफ़ूज़ न आहे त पोइ कारोबार मुल्क जो या ख़ुसूसन सिंध जो न हली सघंदो वॾी महिरबानी शाह साहब तव्हां पंहिंजो मौक़िफ़ ॾियण जे लाइ असांखे प्रोग्राम में जॉइन कयो नाज़रीन SUP जो मरकज़ी सदर ज़ैन शाह साहब असां सां गॾु हुननि जो चवणु हो त जेकॾहिं अञा बि हिनखे सीरियस नथो वरितो वञे हिन वक़्त ताईं पुलिस कंहिं बि मुग़वी खे बाज़ियाब न कराए सघी आहे अमन अमान जी सूरतहाल जी गारंटी न ॾेई सघी आहे त पोइ ई समूरी सिंध में हिन एहतजाज ऐं धरणनि जो दाइरो वसी थींदो हाईवेज़ बि बंदि कया वेंदा छो त सिंध जो माण्हू वधीक बदअमनी जी बाहि खे बर्दाश्त नथो करे सघे प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं इन ई हवाले सां ॻाल्हाइण जे लाइ असांखे मुग़वी सागर कुमार जे भाउ सुनील कुमार जॉइन कयो आहे सुनील भलीकार तव्हां पंहिंजो मौक़िफ़ ॾियण लाइ असांखे प्रोग्राम में जॉइन कयो सुनील इहो ॿुधायो त तव्हांजे भाउ खे अगवा थिए केतिरो वक़्तु गुज़री चुको आहे अॼु असांजी 9 अगस्त ते भाउ अगवा थी वियो आहे जी कॾहिं अगवा थियो आहे 9 अगस्त ते अगवा थी वियो आहे त 23-24 थी वेंदा
अच्छा, पोइ तव्हां पुलिस इन वक़्त ताईं तव्हां सां केतिरो ताउन कयो या धाड़िलनि पारां तव्हां सां राब्तो कयो वियो? गाड़ियुनि में कोई राब्तो कोन्हे। एसएससी सां हर यको चए थो अॼु सुबुह कुझु नथो थिए। असांजो कंहिं कुझु न कयो हिन टाइम तक। असां धरणो लॻल आहे काफ़ी 3 ॾींहं थी विया आहिनि, हिन टाइम तक कोई कुझु न थियो आहे असांजो। अच्छा, तव्हांजे भाउ खे किथां अगवा कयो वियो? जीअं किथां अगवा कयो वियो तव्हांजे भाउ खे? शहर मां, कश्मीर शहर मां? मानी खणण विया ॾाह थी विया राज आहे, उतां ई अगवा थियो, हथियार बंदि ज़बरदस्ती खणी विया। अच्छा, तव्हांखे कीअं ख़बर पई त तव्हांजे भाउ खे अगवा कयो वियो आहे या हू पाण केॾां वियो आहे, या अगवा जी ख़बर तव्हां ताईं कीअं पहुती? असांखे अख़बार शहर में वेठो हुआसीं, बिल्कुलु शहर में। असां दुकान कुझु परते आहे, जीअं खणिया 2 मिंटनि में ख़बर पइजी वई त शहर वारा अची विया, हुते ताईं भाउ खणी विया आहिनि। ॿिया होटल वारा वेठा, उन सभिनीनि चयो त हीअ मानी खाईंदो वेठो, हिते ज़बरदस्ती मारे कुटे खणी विया। अच्छा, ॾींहुं ॾिठे जो शहर मां अगवा कयो वियो? जी शहर में ई अगवा थियो आहे, कोन्हे कंहिंजे वटि शहर आहे त उहो बिल्कुलु होटल आहे। अच्छा, सुनील छा चवंदो त इन तरह हिन वक़्त जेका बदमनी आहे हिन समूरे इलाइक़े में असांखे तमामु घणी नज़र अचे थी, हिन जो सबबु छा आहे? पुलिस मुग़विन खे बाज़ियाब छो न पई कराए सघे? पुलिस बिल्कुलु नाकाम आहे, बिल्कुलु कुझु नथी करे। असां बार बार पुलिस खे अपील करे चुका आहियूं, सभिनि खे अपील करे चुका आहियूं, कोई कुझु नथो करे। महिरबानी करे असांखे आज़ादु कराए ॾियो। असां घर में परेशान आहियूं ॾाढा। हिते असांजा माउ पीउ सभु खे हालत उनजी ख़बर आहे असांखे। असां हद खां वधीक परेशान आहियूं, कंहिं सां ॻाल्हाए बि नथा सघूं। इहा महिरबानी करे असांखे बाज़ाब कराए वञे, मुखबिर साहब खे बाज़ाब कराए वञे, महिरबानी करे हथ जोड़े अपील करूं था, महिरबानी थींदी। यकीनन सुनील, तव्हांजी परेशानी खे असां सम्झी सघूं था। तमामु वॾो इशू आहे सिंध में, माण्हू ईअं अगवा थियनि था ॼण शहरनि में, ॼण का कानून जी असांखे रिटी इन्हनि इलाइक़नि में, ॿेराड़ी वारे इलाइक़नि में नथी नज़र अचे। पुलिस जो मौक़िफ़ छा आहे? पुलिस बाज़ियाब न कराइण जी सबबु पुलिस छा पई ॿुधाए? पुलिस जी नाकामी ॾिसो था, पुलिस जी का नियत न आहे? साईं कोई ख़बर कोन्हे। पुलिस सिर्फ़ु जहाज में अची वेंदो, अची तव्हां सॼी मालूमात कल्ह ॾिठो रात जो सॼे हर को मीडिया वारा ॿिया अची वियो, कोई सभु पूरी अफ़वाह हुयूं, हिते कुझु न आहे। असां परेशान आहियूं, महिरबानी करे असांखे आज़ादु कराए ॾियो, महिरबानी करे हथ जोड़ो अपील करूं था आज़ादु करे। असां कुझु न कोन्हे, हथ पेरे पऊं था, कुझु न, सिर्फ़ु अधो आज़ादु करायो, ॿिया मूंखे बि आज़ादु कराए वञनि, महिरबानी थींदो। हथ जोड़ूं था, पेरे पऊं था, बाबा साईं क़ुर जो वास्तो अथव, ख़ुदा जो वास्तो अथव, कंहिं मुर्शिद जो वास्तो अथव, जंहिंखे मञींदा उनजो वास्तो अथव, महिरबानी करे असां त परेशान आहियूं। सॼा दिलि जा दौरा पवनि था, तव्हांखे हर ॻाल्हि जी ख़बर बि आहे, हर शइ जी ख़बर आहे तव्हांखे, महिरबानी करे आज़ादु कराए ॾियो, हथ जोड़े अपील करूं था। सुनील, हिन वक़्तु जेको धरणो लॻल आहे, यकीनन इहो मुग़विन जी बाज़ियाबी जे लाइ हिकिड़ी जदोजहद जी शुरूआति थी आहे। इन हवाले सां छा चवंदो? तव्हां ते को प्रेशर जेके धरणो हणनि था हिननि ते को प्रेशर विधो पियो वञे त धरणो ख़तमु कयो या छा? इन हवाले सां कुझु ॿुधाए सघंदव? बिल्कुलु ख़तमु न थिए साईं, असां जेसिताईं बाज़ाब न थियनि तेसिताईं धरणो ख़तमु न कयो वञे। संगत खे अपील करूं था, धरणो ख़तमु न कयो, न कयो, न कयो, न कयो, महिरबानी करे न कयो। कंहिं उमिरि जी दुआ थींदी तव्हांखे न कयो। सॼी हिंदू मुस्लमान ॿाहिरि खे अपील करूं था, धरणो ख़तमु न कयो जेसि तक मुंहिंजा बाज़ाब न थिया कराए वञनि। नुमाइंदा लॻा पिया आहिनि, सभु तव्हांजे साम्हूं ई अची साम्हूं आहे तव्हांखे। सुनील, तव्हां छा पंहिंजे भाउ जी बाज़ियाबी जे हवाले सां छा चवणु चाहींदव? कहिड़ो रिक्वेस्ट या पैगाम ॾींदव? पैगाम इहो असांखे आज़ादु कराए वञे, महिरबानी करे। त तव्हां परेशान आहियूं, त हर शइ ॾिठी आहे, हर अवाम सॼी खे ख़बर ई आहे असांखे घर में केतिरी तकलीफ़ आहे, हर माण्हू खे ख़बर आहे। असांजे हर रोज़ु निहारियूं था, अॼु ईंदो, अॼु ईंदो, अॼु ईंदो, अॼु थधिड़ी जो ॾींहुं आहे असांजो, रक्षाबंधन गुज़री विया, सुभाणे असांजी थधिड़ी आहे। थधिड़ी जे ॾींहंनि में असांजे घर पहुचो, दिलि ख़ुशि थी। तव्हांजी ईद हूंदी आहे, असांजी बि अॼु ईद आहे, सुबुह ईद आहे असांजी, थधिड़ी जो ॾींहुं आहे, हर माण्हू खे ख़बर आहे। थधिड़ी तक सुबुह तक असां आज़ादु करे त महिरबानी थींदी असांजो बचिड़ो थधिड़ी घर में करे, ॿिया बचिड़ा थधिड़ी घर में करे। नानी सुनील, असांजी सभिनी जी दुआ आहे त सभु जेके बि मुग़वी हिन वक़्तु धाड़िलनि वटि क़ैद आहिनि ऐं उहे सभु आज़ादु थी पंहिंजनि घरनि ताईं पहुचनि, पंहिंजे वालदेन सां, पंहिंजी फैमिली सां मिलनि। ऐं असां सिर्फ़ु मीडिया जे ज़रिए इहो आवाज़ु खणी सघूं था, उहो असां पंहिंजो आवाज़ु जेसिताईं इहो पहुची सघे थो पहुचाइण जी कोशिशि कयूं था। वरी महिरबानी नाज़रीन, सुनील कुमार मुग़वी सागर कुमार जो भाउ जेको रोईंदे दाहे पियो त हुनजे भाउ खे 9 अगस्त ते ॾींहुं ॾिठे जो शहर मां, विच शहर मां अगवा कयो वियो ऐं पुलिस सिर्फ़ु हिन वक़्तु ताईं उन्हनि खे आसरा ॾेई सघी आहे। हुनजो चवणु हो
त हुननि खे हुननि जो मुतालबो आहे त हुनजे भाउ समेत जेके बि मुग़वी आहिनि उन्हनि सभिनीनि खे बाज़ियाब कराए वञे ऐं हुन इहा भरपूर अपील कई कश्मीर वासियुनि खे धरणो हणंदड़नि खे त तेसि ताईं इहो धरणो ख़तमु न कयो वञे जेसि ताईं सभई मुग़वी बाज़ियाब नथा थी वञनि। हुनजो चवणु हो त कंहिंजे बि आसिरे में या दिलासे में अचण जी ज़रूरत न आहे। इन तरह जा कूड़ा दिलासा पुलिस केतिरनि ई महीननि खां ॾींदी पई अचे केतिरनि ई मुग़विन जे वारसनि खे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त उन्हनि जा जेके अगवा थियल उन्हनि जा प्यारा आहिनि उहे फौरी तौरु उन्हनि ताईं वापसि पहुचाया वञनि। प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं पर हिते वक़्तु थियो आहे मुख़्तसिर वक़फ़े जो, वठूं था वक़फ़ो। वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। इन वक़्तु गुड्डू मां असांखे सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर बालाज जॉइन कयो आहे। बालाज भलीकार, बालाज छा ॿुधाईंदव हिन वक़्तु छा सूरत हाल आहे? धरणे वारे हंधि केतिरा जेके आहिनि से माण्हू मौजूदु आहिनि, उन्हनि जो जेको मुतालबो आहे इन हवाले सां हिन वक़्तु ताईं का अॻु भराई थींदे ॾिसो पिया? जी सभिनी तो ॿुधंदो हलां त हिन धरणे वारे हंधि हज़ारे माण्हू मौजूदु आहिनि, जंहिंमें हिंदू कम्यूनिटी जा काफ़ी माण्हू आहिनि। उन खां अलावा मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि जा केतिरा ई कारकुन वेठा आहिनि। जिन अॻुभराई जी ॻाल्हि आहे SSP कश्मीर तरफ़ां 3 ॾींहंनि खां धरणो ख़तमु करण लाइ मुख़्तलिफ़ हरबा इस्तेमालु कया पिया वञनि। कॾहिं उहो अची धरणे वारनि चए थो त 2 मुग़वी वापसि थो कयां, धरणो ख़तमु कयो, कॾहिं चए थो 3 वापसि थो कयां। जॾहिं त हिन वक़्तु को माण्हू वापसि न थी सघियो आहे मुग़वी, की अॼु हू धरणे वारा 2 भेरा अची उते धरणे वारनि सां ॻाल्हियूं कयूं, जंहिंमें अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर एहसान रहमान मज़ारी ऐं पंजाब असेंबली अॻूणो डिप्टी स्पीकर सरदार दोस्तो मदानी गॾु हुया। हुन जी धरणे वारा हंधि मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं कयूं ऐं मिंटूं कयूं तव्हां रोड खोलियो, धरणो बि लॻियल हुजे, मां 24 कलाकनि अंदरि मुग़वी बाज़ियाब करंदुसि। उते मौजूदु मुखी जेको आहे नरेश कुमार उन रोड खोलण जो ऐलान कयो, पर जिते हज़ारे नौजवान वेठा हुआ मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि जा कारकुन, उन्हनि रोड खोलण खां इनकार करे छॾियो। हिन वक़्तु रोड बि बंदि आहे, हज़ारे माण्हू हुते वेठल आहिनि। कॾहिं त SUP सरबराह सैयद ज़ैन साहब हिन वक़्तु धरणे वारे हंधि पहुची चुको आहे ऐं धरणो जारी आहे। जी बालाज इहो ॿुधायो त धरणो हणंदड़नि ते प्रेशर विधो पियो वञे, इहो बि ॿुधायो त हुननि सां अॻूणो को चूंडियल पीपुल्स पार्टी जो MPA या चूंडियल नुमाइंदो उन्हनि जे धरणे वारी जाइ ते उन्हनि सां यकजहती जे लाइ वेठो आहे, मौजूदु आहे, उन्हनि सां राब्ते में आहे या न? जी त ॿुधो न, जिथे धरणो लॻल आहे उन धरणे वारे हंधि जे कुझु फरलांगनि ते अॻूणे MLA जो घर आहे ऐं कुझु फरलांगनि ते अॻूणे MPA हाजी अब्दुल खोसो जो घर आहे। 3 ॾींहंनि खां धरणो लॻल आहे ऐं चइनी सुबुह जो दंग बंदि आहे। हिन महिल ताईं उन्हनि मां केर बि कोन पहुतो आहे। अॼु अॻूणो MLA एहसान रहमान मज़ारी उते पहुतो, उहो इन नियत सां पहुतो त रोड खोलियो ऐं मुग़वी 24 कलाक अंदरि बाज़ियाब थींदो। रोड उल्टी बंदि आहे। धरणो हणंदड़नि सां तव्हांजी ॻाल्हि ॿोल थी आहे, उन्हनि जो छा चवणु आहे? 3 ॾींहं गुज़री चुका आहिनि पर हिन वक़्तु ताईं पुलिस बजाए उन्हनि जा मुग़वी बाज़ियाब कराइण जे उन्हनि ते प्रेशर विझी रही आहे त रोड खोलियो वञे ऐं धरणो जेको आहे सो हिकिड़े पासे कयो वञे। इन हवाले सां तव्हांजी ॻाल्हि ॿोल थी आहे? धरणो हणंदड़ जेके उते वेठल आहिनि उन्हनि जो छा चवणु आहे? सभिनी ॿुधंदो हलां जेको कश्मीर ज़िलो अगवा इंडस्ट्री थियल आहे, हीउ 13हों वाक़ियो कोन्हे रोड ब्लॉक आहे। 3 ॾींहं 4 ॾींहं मुसलसल रोड बंदि रहिया आहिनि। इन SSP अमजद शेख जे दौर में हीउ हमेशह रोड खोलाइण लाइ मुख़्तलिफ़ बहाना करे दम दिलासा ॾेई रोड खोलायो वेंदो आहे, जॾहिं त मुग़वी 2 महीना 3 महीननि ताईं हू हुते क़ैद रहंदा आहिनि। इन करे हितां जे माण्हुनि खे मुज़ाहिरीन खे SSP एतबार कोन्हे, छाकाणि 3 महीना थी विया आहिनि ऐं बख्शा प्रभुआ ते जगदेश कुमार मासूम ॿार आहे जयदीप कुमार, उहो बाज़ियाब थी सघियो आहे। अॻु में बि धरणा लॻा आहिनि 8 कलाक 10-12 कलाकनि जा, उते बि SSP पहुची करे 12 कलाकनि अंदरि मुग़वी वापसि थो कयां, 24 कलाकनि वापसि थो कयां। मुग़वी नंबर थिया तव्हां ॿुधंदो हलां त 3 ॾींहंनि खां वठी धरणो जारी आहे। पहिरें ॾींहुं धरणे वारे कश्मीर शहर मां हिकिड़े जेको आहे दुकानदार खां छिलक थोकिया विया ऐं ॿिए ॾींहुं वरी कश्मीर शहर मां खालसी बिरादरी जे ज़हीर नौजवान उनखे अगवा कयो। अॼु वरी हिकु ॿिए नौजवान खे अगवा करे वञी रहिया त उते हिकिड़ो जेको आहे त हथियारबंद माण्हू सोभो करे वरितो आहे। अमन सूरत हाल बहितर थियण भला ईअं ख़राबु थो थिए, जॾहिं त मुज़ाहिरीन SSP ते बेतबाज़ी ज़ाहिर कंदे मुंहिंजे चवण ते रोड खोलण खां इनकार करे छॾियो, छाकाणि हुननि खे
त उहो आज़माए ॾिस कीअं आहे, ख़बर आहे त हीउ जेको आहे टाइम पास पियो करे ऐं जॾहिं त गुज़िरियल राति कराची में लॻल धरणे दौरान अॻोणो सूबा जी छबीली बिचारणी इहा दावा कई त SSP चए थो 2 मूवी मूं बाज़ियाब कराया आहिनि जेके मां वापसि हवाले कंदुसि ऐं बाक़ी मूवियुनि खे 12 कलाकनि अंदरि बाज़ियाब कराइबो। ऐं उहो बि जेको दावा पूरी साबित थी त उहे 2 मूवी बि हिन वक़्तु ताईं वापसनि खे न मिलिया आहिनि। जी महिरबानी बालाच पंहिंजो तव्हां प्रोग्राम में असांखे जॉइन कयो। नाज़रीन, बालाच समेत जिन जिन जो बि मौक़िफ़ प्रोग्राम में शामिल कयोसीं उन्हनि सभिनी जो इहो चवणु हो त पुलिस हिन वक़्त ताईं हिकु बि मुग़वी खे बाज़ियाब न कराए सघी आहे। वाज़ रहे त उत्तर सिंध में धाड़ेल कल्चर हिन वक़्तु तमामु घणो ताक़तवर बणिजी चुको आहे, जंहिंजे अॻियां असांखे पुलिस ऐं ॿिया इदारा पिणु बेवस नज़र अचनि था। हिन में तव्हां जेको अगवा थियल सागर आहे उनजे भाउ सुनील जूं दाऊं बि ॿुधियूं, उनजी ईज़ाईंदड़ तकलीफ़ बि तव्हां ॿुधी। उनजो चवणु हो त उन्हनि खे उन्हनि जे भाउ जी बाज़ियाबी कराए ॾिनी वञे। उन्हनि जो चवणु हो त उन्हनि जे घर में मातम जहिड़ी सूरत हाल लॻी पई आहे। लॻभॻि गुज़िरियल 3 महीननि खां केतिरा ई मुग़वी जेके आहिनि से धाड़ेलनि वटि क़ैद आहिनि, जिन में ॿार बि पिणु शामिल आहिनि, जिन जूं वीडियोज़ धाड़ेल वायरल करे रखनि था, उन्हनि जे वारसनि खे पहुचाइनि था। इन हवाले सां केतिरा ई ऑपरेशन थियण बावजूदि हिन वक़्त ताईं धाड़ेलनि जो मुकमल ख़ात्मो न थी सघियो आहे, बल्कि वेतर धाड़ेल वधीक स्ट्रेंथ में अची करे ॾींहुं ॾिठे जो माण्हू हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे वञनि था। कश्मीर कंदकोट जा जेके ज़िला आहिनि उते हिन वक़्तु लाक़ानूनियत वारी सूरत हाल आहे। ऐं हीउ जेको धरणो लॻल आहे डेरा मोड़ वटि, जिते चइनी सूबनि जो दंग हिन वक़्तु बंदि थियल आहे, इहो तमामु वॾो प्रेशर आहे। उन बावजूदि हिन वक़्त ताईं इदारनि पारां, सरकार पारां थला आसरा ॾियण खां सवाइ ॿी का बि अहिड़ी हिकमत अमली नथी नज़र अचे जंहिंसां जेके मुग़वी आहिनि उन्हनि खे बाज़ियाब करायो वञे ऐं धाड़ेलनि खे कानून जी पकड़ में आंदो वञे। अॼु हिकु प्रोग्राम जो वक़्तु पिण ते पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।